Welcome to my YouTube channel. Like videos, subscribe to my channel and click to bell icon. धार थे वह हराम समझौता लाए ना ठाडे ॻाल्हायो समझौता जिस्म मां जेका शइ धार थे सा हराम आहे थुक निकिरे हराम थी वई सिंघ निकिरे हराम थी वई काकूस आयो हराम आहे अंदर पेट में त आहे पेशाब अंदर आहे पर ॿाहिरि आयो हराम आहे नह लाथई हराम थी आहे वार लाथई हराम थी आहे खल का बि कटई हराम आहे जिस्म मां जेका शइ जुदा थींदी आहे नबी करीम जी ज़ात फरमाइनि था पिया उहा सभु का शइ हराम आहे हाणे मूंखे सच ॿुधाइजां ॿार जी झंड कूड़ींदो आहे पीरनि ते वशनि ते या तुंहिंजे ॿार जी झंड हिलाल या हराम ॾाढे ॻाल्हाए ज़ोर सां ॻाल्हाए पोइ हराम खणी वञे जाम साहब ते राज़ी थींदी हुनखे मुंहिंजा झंड हराम आहे चओ झंडे हराम आहे या घर ला घर पूर इन में वहाबी सुन्नी जो साल कोन्हे को जेका शरीयत मुहम्मदी जी ॻाल्हि ॿियो वरी शल न कहे मुंहिंजा माण्हुनि खे रस्मूं अब आहे कंडो जाम साहब जो मां हिकिड़े दफ़े हिकिड़ा मुंहिंजा माइट वेठा जाम साहब होतर रस्ते सां पियो वञा हिकिड़ो कंडो हुजे हुन जूं पाड़ू जेके हुजनि पाड़ू कंडे जूं हेतिरियूं ज़मीन खां मथे हुजनि हेठां ॿिर ठहिया पिया हुजनि अबाही छा आहे जैसे जाम साहब सखीअ जो कंडो आहे ॿार बीमार थींदो आहे हिन कंडे में लॻाईंदा हुस ख़ैर जो चङो भलो थी वेंदो आहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो तव्हां बि ॾिठो हूंदो तरह जा माण्हू आहियो मुंहिंजा प्यारा दोस्त उहो वरी 2-3 साल गुज़रिया अची जो न कंडे खे कलर लॻो त ख़ैर सां पूरो थी वियो अब जेको पाण ॻरी सड़ी वञे हो तोखे छा कंदो ख़बरदार अल्लाह जे वलियनि ते वञिबो जाइज़ तरीक़े सां वञिबो अल्लाह खां वलियनि जे वसीले सां दुआ घुरबी वण न पूजबो हिकिड़े अल्लाह जे ज़ात बाबरकात खे ॿियो वरी आम तरह ॾिठो हूंदो आहे वणनि जे मथां कंडनि जे मथां कपिड़नि जा ढेर हा न साईं एगड़ियूं काचूं चोला टोपियूं पड़ियूं ॿारनि जूं पियूं आहिनि अब छा आहे जे सखी झंडूले शाह जो कंडो आहे अल्लाह पनाह ॾे शल असांजे हाल ते रहम करे चओ आमीन इहो हिंदुनि खां जाहिलनि खां बेदीननि खां रस्मूं असां में घिरी पयूं आहिनि मुंहिंजा अल्लाह जा वली कंडनि में राज़ी कोन हूंदा आहिनि अल्लाह जो वली राज़ी थींदी वञी चओ सुबह मुंहिंजे अल्लाह पाक जल जलालु मन वारो जो कलाम पढ़ यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम यासीन सगोरी पढ़ कुलो वल्लाह पढ़ अलहम्द पढ़ी अल्लाह जे रूह जे अल्लाह जे वलीअ जे रूह खे बख़्श तो तुंहिंजा बेड़ा ई पार वेंदासीं साईं दरगाह शरीफ़ जे पेर मुजावर बि अहिड़ा ठड़ हरामी हेॾा भितर खेड़ीअ मां खणी ईंदा सम्झो था हलाए न उहे खेड़ीअ जा चीका भितर खणी कुटे साईंअ जे पेरनि खे रखंदा अबा साईंअ जी खाक अबा सच ॿुधाए उहा जाम साहब रखी आहे खाक ॻाल्हाईंदा हलो बेटा इहा रखी त मुजावर आहे न थी साईं पोइ मिट्टी महबूब करीम जी हदीस पाक आहे त मिट्टी जिस्म खे लॻे त पाक आहे पर खाइण हराम आहे मिट्टी खाइणो पोइ हराम छो था खाओ नाजाइज़ कम न कयो शरीयत पाक मुताबिक़ कयो उहे कम कयो जंहिंमें अल्लाह राज़ी अल्लाह जो रसूल राज़ी हुजे मुंहिंजा प्यारा दोस्त ग़लति रस्मूं ग़लति छॾे ॾियो ग़लति रस्मुनि जे वेझा ई न वञो असां वरी अचे कुलो वला कोन अलहम्द कोन किथे बि को कुबो ॾिठोसीं पोइ परे खां कंदासीं नाराज़ न थिजो मां हिकिड़े ॾींहुं पियो वञा कराची नाराज़ मस्जिद में थो ॻाल्हि कयां कराची पियो वञा जाम शोरे जो फाटक जेको आहे इहो टपी थोरो अॻिते थियासीं त हिन पासे रोड जे भर में संत अलाजी जी बिल्डिंग ठहियल आहे संत अलाजी हिकिड़ो आहे हिकिड़ो खातो पर उन जे मथां इतफ़ाक़ सां कुबो ठहियल आहे सम्झो था न साईं मां त अॻियां वेठो ड्राइवर गाॾी हलाए पियो ॿियो हिकिड़ो साथी मुंहिंजे पुठियां वेठो नालो या कोन थो खणा मुंहिंजा दोस्त वेठो हुजे जंहिं महिल उते आहे हुनखे ख़बर कान्हे अरे मुंहिंजो चंड आहे त सिंध अलाजी जी बिल्डिंग आहे इन में वञ त ओड बि वेठा आहिनि त बरोच बि वेठा आहिनि ख़ैर जो वॾा फोटू ठहिया था को यकतारो वेठो वॼाए को तंबूरो वेठो वॼाए का मानी जो थपे वेठी माई हिते कुल न पर सोच जिथे कुबो था थिए थो सोचींदा त कयो हे छा आहे ग़लति रस्मूं न कयो अल्लाह जो कलाम पढ़ो क़ुरान पढ़ो मुस्तफ़ा जी शरीयत मुताबिक़ अमल कयो ख़ुदा बेड़ा पार फरमाईंदो।